अस्सलाम वालेकुम। मुझो नालो धरती जोयो है। मां डिफरेंट ऑर्गेनाइजेशन में कम कयो आहे, जंहिंमें ख़ासि करे एजुकेशन सां रिलेटेड ऑर्गेनाइजेशन्स रहियूं आहिनि ऐं सेमी गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन में बि कमु कयो आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू जेको आहे उहो मां सिंधी ॿोलीअ ते ॻाल्हायां थी। ऐं सिंधी ॿोलीअ जो जेको हिकु त सिंधी ॿोली जेका असांजी माउ ॿोली आहे, उनजो थोरो इंट्रोडक्शन इहो ॾींदसि त सिंधी ॿोली असांजी हज़ारे साल पुराणी सिंधी ॿोली आहे, जेका चयो वञे थो त मोहन जे दड़े जी ॿोली जेका लिखत में आई आहे ऐं उहा अञा ताईं कंहिं पढ़ी त कान्हे, पर सिंधी ॿोली ते जेके रिसर्च कनि था उहे ॿुधाइनि था त हीअ असांजी जेका ॿोली आहे उहा मोहन जे दड़े वारी साॻी ॿोली आहे। पर जीअं त उहा लिखत वारी ॿोली पढ़ी न वई आहे, इन करे इहो मतिलबु तहक़ीक़ मतिलबु कंफर्म या चिटो सबूतनि सां नथो चई सघिजे। उनखां अलावा कुझु जेके तारीख़दान आहिनि या जेके रिसर्चर आहिनि उन्हनि इहा दावा कई आहे त सिंधी ॿोली जेका आहे संस्कृत मां ॼाई आहे या संस्कृत खां बि पुराणी आहे, या सिंध खां ॿाहिरि जेके आहिनि उन्हनि तहक़ीक़ूं कयूं आहिनि त सिंधी ॿोली जो बुण बुनियाद किथां थो निकिरे, जंहिंमें आडवाणी जेको महरचंद आडवाणी आहे उन इहा तहक़ीक़ कई त सिंधी ॿोली संस्कृत जी ॼाई आहे। जॾहिं त अर्नेस्ट ट्रम्प जंहिं पहिरियों भेरो शाह अब्दुल लतीफ़ भटाईअ जो रिसालो सहेड़े ऐं उनजा जेके बि सुर आहिनि उहे अंग्रेज़ी में ट्रांसलेट करे जर्मनी मां छपायो हो, उन जेका तहक़ीक़ कई सिंधी ॿोलीअ में उन बि इहो ई चयो हो त हीअ जीअं त संस्कृत जी हिकिड़ी ब्रांच लॻे थी, पर सिंधी ॿोलीअ में हिकिड़ी पंहिंजूं ख़ासियतूं बि आहिनि जेके उनखे संस्कृत खां अलॻि रखनि थियूं। ऐं सिराज जंहिं सिंधी ॿोलीअ ते हिकिड़ो शाहकार किताबु ॾिनो हो, उन पंहिंजी तहक़ीक़ में इहो ॼाणायो हो त सिंधी ॿोली संस्कृत ॼाई न आहे, बल्कि सिंधी ॿोली असांजी जेका मोहन जे दड़े जी ॿोली आहे उहा ई सिंधी ॿोली आहे, जंहिंजे बुनियाद ते हुन जेके आहिनि सो कुझु तारीख़ी हक़ीक़तूं ऐं जेके असांजे ॻोठाणी ज़िंदगीअ में जेके पुराणा लफ़्ज़ या अखर मौजूदु आहिनि उन्हनि खे बि उन मोहन जे दड़े जी ॿोली सां मिलाइण जी कोशिशि कई हुई। अॼु इन सिंधी ॿोली जो हवालो ॾियण या सिंधी ॿोली जे बारे में ॻाल्हाइण जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त हिन टाइम ते सिंध में असां जेका तालीम ॾियूं पिया पंहिंजे ॿारनि खे, उन तालीम में सिंधी ॿोलीअ जो केतिरो मौसर किरदारु आहे ऐं सिंधी ॿोली केतिरे हद ताईं ॿारनि खे स्कूल में पढ़ाई वञे थी। जीअं त मुंहिंजो पंहिंजो नंढड़ो आहे जेको हींअर 4 साल जो थियण वारो आहे ऐं मां जॾहिं उनखे स्कूल वठी वियसि दाख़िल कराइण जे लाइ त मुख़्तलिफ़ हर पेरेंट्स या हर जेको माउ पीउ आहे उहो चाहींदो आहे त असांजो ॿारु सुठे में सुठे स्कूल में पढ़े। उन ॻाल्हि खे ज़हन में रखी ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खां पुछा गाछा खां पोइ जॾहिं आऊं हिकिड़े हैदराबाद जे सुठे में सुठे स्कूल जेको कासिमाबाद में आहे उन में आऊं जॾहिं पंहिंजे नंढड़े खे वठी वियसि त उते वञण खां पोइ मूंखे इहो मालूम थियो त जेका बुनियादी तालीम आहे ऐं उते हालांकि कासिमाबाद में सभई असां सिंधी माण्हू ई रहूं था, हिते को बि धारी ॿोलीअ वारो माण्हू या ॿियो मतिलबु उर्दू स्पीकिंग बि इवन न आहे ऐं इन करे हिते हिन इलाइक़े में अहिड़े क़िस्म जो स्कूल जिथे सिंधी बिल्कुलु बि नथी पढ़ाई वञे ऐं कचे क्लास खां या इसी क्लास खां ॿारनि खे जेको आहे सो उर्दू या अंग्रेजी पढ़ाई थी वञे, इहा ॻाल्हि सम्झ खां बिल्कुलु बि ॿाहिरि हुई। जॾहिं मां उन्हनि खां पुछो त तव्हां जेको आहे सो सेक्शन धार करे मुंहिंजे नंढड़े खे या जेके सिंधी ॿार आहिनि उन्हनि खे तव्हां सिंधी में तालीम ॾियो, त हुननि बिल्कुलु बि मना करे छॾी। इवन उन स्कूल खां पोइ जॾहिं मां रिसर्च कई ॿिया स्कूल मां ॿियनि स्कूलनि में वियसि त काफ़ी तादाद में मूंखे घणी तादाद में मूंखे अहिड़ा स्कूल मिलिया जिते सिंधी बिना सफ़ा नथी पढ़ाई वञे। उते जेको आहे सो उन्हनि जो इहो ई चवां त भई असां शुरू खां वठी इहो ई आहे ऐं सफ़ा अटे में लूण जे बराबरि अहिड़ा स्कूल हुआ जेके सिंधी पढ़ाइनि था। त मुंहिंजो अॼु मक़सदु इहो ई आहे त या त गवर्नमेंट को अहिड़ो तदारक करे, छो त गवर्नमेंट जा स्कूलनि जी हींअर उहा कंडीशन आहे त उते जेको आहे सो न ॿारनि ते सही तरह तवजह ॾिनी थी वञे, न ॿारनि खे उहा तालीम मुहैया कई थी वञे। हर पेरेंट या हर जेको माउ पीउ आहे जेको पंहिंजे ॿार जो बहितर मुस्तक़बिल चाहे थो उहो इहो ई चाहे थो त मुंहिंजे ॿार खे सुठे में सुठे स्कूल जे चकर में असां पंहिंजी ॿोलीअ खां महरूम थी ॾाढा वञूं। असांजी जेकॾहिं ॿोली असांजे नए नस्ल ताईं मुंतक़िल न थी त पोइ इहा ॿोली अॻियां हली बिल्कुलु बि ख़तमु थी वेंदी ऐं असां जेको आहे भिटाईअ जा बेत पढ़ण जे लाइक़ बि न रहंदासीं। असांजो जेको नओं नस्ल आहे
उनखे इहा ख़बर न पवंदी त बेटा असांखे कहिड़ी तालीम ॾेई वियो आहे, कहिड़ी रवादारी जी तालीम ॾेई वियो आहे, ऐं कीअं असांजा जेका सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जी तालीम जेका आहे उनखे असां जेको आहे असांजो जेको नओं नस्ल आहे उहो सम्झी न सघंदो। अक़वाम मुत्तहिदा जो इदारो जेको तालीम लाइ कोशां आहे यूनेस्को, उन जॾहिं 1953 में हिकिड़ी कॉन्फ्रेंस घुराई हुई पेरिस फ्रांस में, त उन में बि इहो ई उनजी पॉइंट हुई त ॿारनि लाइ जेको आहे सो बहितरीन तालीमी सरिश्तो या तालीम कराइण जो तरीक़ो जेको आहे मादरी ॿोलीअ जे ज़रिए ई आहे। भले उहो ॿार हुजे या बालिग हुजे, उन लाइ मादरी ॿोली पढ़ाइण लाज़मी आहे। सो असां जेकॾहिं ॿार खे ॾिसूं था स्कूल में, त ॿार स्कूल में जेतिरा बि उते कमकार थियनि था, शुगल थियनि था, या जेके बि एक्टिविटीज़ सरगर्मियूं थियनि थियूं, उहे जेकॾहिं हू धारी ॿोलीअ में करे थो त उनजी ज़हनी असर ते तमामु घणो असरु पवे थो। जेकॾहिं हू पंहिंजी ॿोलीअ में जेकॾहिं उहे सरगर्मियूं हुन सां कयूं थियूं वञनि त उनजी जेका डेवलपमेंट आहे, उनजी जेका कॉग्निटिव डेवलपमेंट आहे, उहा तमामु घणी बहितर अंदाज़ में थिए थी, जीअं उसरियल मुल्कनि में हींअर थी रहियो आहे। हर मुल्क पंहिंजी ज़बान खे जेको आहे सो वधाइण जे लाइ कोशान आहे। तव्हां यूरोप में ॾिसो, यूरोप में हर मुल्क में एंट्री जे लाइ उतां जी लैंग्वेज सिखणु ज़रूरी हूंदी आहे। ऐं असां जेको आहे सो पंहिंजी ॿोलीअ में जेकॾहिं पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾींदासीं त असांजा ॿार उसरियल जेको समाज आहे उनजे ॿारनि जे उन्हनि जे जेके ॿार आहिनि उन्हनि सां मद मुक़ाबिल थी सघनि था। जेको नंढड़ो ॿार घर में 3 सालनि या 4 सालनि जी उमिरि ते पहुचे थो त उहो घर में पंहिंजी मादरी ॿोलीअ में ई लफ़्ज़ ॿुधे थो, ऐं उन वटि हिकिड़ो ज़ख़ीरो हूंदो आहे 5-6 हज़ार लफ़्ज़नि जो। पर जॾहिं उहो स्कूल में वञे थो, जेका हुनजी दर्सगाह आहे तालीम कराइण जो जेको हुनजो घर आहे, उते जॾहिं वञे थो त उते हू बिना सफ़ा नई ज़बान जा लफ़्ज़ ॿुधी हुननि जे ज़हन ते तमामु घणो असरु थिए थो, ऐं उनजी जेका सिख्या जो अमल आहे उहो बि मुतासिर थिए थो। नंढो ॿार जॾहिं स्कूल में जेकॾहिं उनखे मादरी ॿोलीअ में नथो पढ़ायो वञे त उते जेका हू ॿी ॿोली सिखे थो त हू पंहिंजे कल्चर खां, तहज़ीब खां, उथण वेहण खां, रवायतुनि खां महरूम रहे थो। छो त हुनखे पोइ उन ई कल्चर जे हिसाब सां, उन ई रस्मनि रिवाजनि जे हिसाब सां हलिणो पए थो, जंहिं ॿोलीअ में, जंहिं कल्चर में उनखे तालीम ॾिनी वञे थी। ऐं मां पंहिंजी आख़िर में ॻाल्हि भिटाई जे हिन बेत ते ख़तमु करणु चाहींदसि त गोलो तूं गुलाम जेतो सिखी फारसी, उन्हियो तां आम घुरे बुखियो तां ताम, जो ॿधो ॿुध ॻाल्हि सो कीअं चए जाम, आमन संदो आम खासन मंझा न थिए।